नासरीन, मेवन जो बादशाह अंब मीरपुर खास जी मंडी में पहुंची वियो, जिथां अंब के मुल्क के 6 सूबन समेत 12 मुल्कन ॾांहुं बि उमाणियो वञे थो। तफ़सील ॾिसूं था फज़ल शहर जी रिपोर्ट में। जी नाज़रीन, अॼु असां मीरपुर ख़ास शहर जे सब्ज़ी मंडी जेका मीरपुर ख़ास जी वॾे में वॾी मंडी आहे, सब्ज़ी मंडी आहे, उनखे सब्ज़ी मंडी जो नालो ॾिनो वियो आहे। पर अॼु असां हिन में हिते मौजूदु आहियूं। हिते जेको आहे जीअं त मीरपुर ख़ास पूरी दुनिया में जेको आहे सो मशहूरु आहे मैगो जे हवाले सां, सिंधड़ी अंब जे हवाले सां मीरपुर ख़ास मशहूरु आहे। हिते पुछंदासीं, हिते ॻाल्हाईंदासीं, हिते मज़दूरनि सां बि ॻाल्हाईंदासीं त हू असांखे छा था ॿुधाइनि, छा हिते मज़दूरी, हिते जेको बेरोज़गारी सबबु जेको आहे माण्हू आहिनि उहे हिते मज़दूरीअ लाइ बि पिणु आयल आहिनि। हिते मज़दूरी सभी माण्हू जेको आहे हिते मज़दूरी बि पिणु कनि था, उन्हनि सां ई उनजो घर पिणु जेको घर जो चुल्हो ॿरे थो। उन जे हवाले सां अॼु असां हिते जेके ईंदड़ माण्हू आहिनि ऐं जेके ठेकेदार आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त हू असांखे छा था ॿुधाइनि त अंबनि जूं केतिरियूं वैरायटियूं आहिनि ऐं अंब जे हवाले सां मीरपुर ख़ास पिणु मशहूरु आहे ऐं हिन टाइम अंबनि जो कहिड़ो अघु आहे। साल से ज़्यादा आम है और आम के अंदर एक नहीं तकरीबन 50 वैरायटी हैं। सिंदड़ी है, देसी है, गुलाब खासा है, दशहरी है, सरोरी है और गुलाब खासा है, लंगड़ा है। मगर इन सब ज़्यादा आमों में ज़्यादा मशहूर हमारा जो आम है सिंध का सिंदड़ी, ये सबसे ज़्यादा मशहूर है। और ये जो मीरपुर खास की फ्रूट मंडी है, ये एशिया की सबसे बड़ी मंडी है आमों के हवाले से। मीरपुर खास जा माण्हू खाली कोन्हनि, पंजाब खां बि आयल आहिनि, हर हद खां माण्हू आयल आहिनि। जेके माण्हू हिते मज़दूरियूं कनि था, पंहिंजूं जॻहियूं वठनि था किराए ते, जॻहियुनि जा किराया बि ॾियनि था ऐं पंहिंजो मानी टुकुर जो बि ख़र्चु उहो बि ॾियनि था ऐं मज़दूरियूं करे तो ख़बर आहे पंहिंजे बच्चनि लाइ पंजाब हुते खणी वेंदा आहिनि। आख़िर उनखे कुछ 2 रुपया बचंदा आहिनि त हुतां पंजाब खां ईंदा आहिनि, हिते कमाईंदा आहिनि। मजदूरी बस क्या है, गुजारे लायक है मजदूरी। यहाँ दिन की हमारा पेटी का हिसाब होता है। हम बांध लेते हैं 3 गाड़ी 2 गाड़ी 3 गाड़ी ऐसे जो बांध लेते हैं हम ना, तो उसकी मजदूरी अच्छी भी बन जाती है। लेकिन क्या है कि कुछ कम भी है, गर्मी के हिसाब से काम तो बहुत है, लेकिन क्या है कि यहाँ पे जो मजदूरी का हिसाब जो है ना बिल्कुल कम रेट दे रहे हैं यहाँ पर ना। ये हम आम लेते हैं इधर से और उधर बेचते हैं, पंजाब बेचते हैं उधर। फिर हाँ रोज ही बन जाते उधर, अल्हम्दुलिल्लाह बन जाता है जो लिखा होता है नसीब में। 150 पेटी पीछे बच जाता है, अल्हम्दुलिल्लाह रोज ही बन रही है, शुक्र है मालिक का। इधर मिल रहा है मुख्तलिफ रेट है, 700 भी है, 7.5 भी है, 8 भी है अव्वल के, और देसी मिल जाते हैं 5 के 6 के 4.5 के। त अंबनि जे रेटनि में पिणु जेको आहे कल्ह खां पोइ जेका लात आई आहे उन सबबु जेको आहे वापारी सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। कैमरामैन यासिर बलोच सां फज़ल शहर, धरती टीवी न्यूज़, मीरपुर ख़ास।